ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। तंहिंखां रिपोर्ट करे रहियो अकबर दिलवाणी ठट्टो ऐवान साहब ठट्टो जी चूंडियल बाडीअ खे सियासी समाजी अॻुवाननि तरफ़ां मुबारकबाद जो सिलसिलो शुरू। पाकिस्तान ज़िंदाबाद मूवमेंट ठट्टे जे चेयरमैन सैयद अल्ताफ हुसैन चाची राज़ी, वाइस चेयरमैन उस्ताद बाबू रोशनानी, राब्ता सेक्रेटरी अब्दुल्ला तरीन, जॉइंट सेक्रेटरी शाहिद कासकेली, ऑफिस सेक्रेटरी शामलाल, हाजी अहमद मेमण, नूर मोहम्मद गंदरो ऐं ॿियनि ऐवान साहबत मकली अची चूंडियल बाडीअ खे मुबारकूं ॾिनियूं ऐं पंहिंजे चूंडियल मेंबरनि खे अजरकूं पहिरायूं ऐं केक कटियो वियो, जंहिं ते ऐवान साहब ज़िलो ठट्टो जे सरपरस्त आला नसीर अहमद कुरैशी, सदर अकबर दिलवानी, निसार अहमद गंदरो, इरशाद अली गंदरो, फ़कीर अली मोहम्मद दर्स, आकाश मल्ला, शफ़ीक अहमद आबदानी, असद सब्ज़ पोश, शाहज़ेब शेख, लाला शुएब ऐं ॿियनि जो चयो त ऐवान सहाफ़त ठट्टो सहाफ़ियुनि तोड़े अवाम जे हक़नि लाइ जिदोजहद करे रहियो आहे। हक़ सच जो साथ ऐं ग़रीब मज़लूम मिस्किननि जो सहारो बणिजण ते वचन वरजायो वियो, जॾहिं त असां पंहिंजे प्लेटफॉर्म तां सहाफ़ियुनि जे फलाह बहबूद तोड़े अवामी मसइला उजागर करण लाइ ऐवान सहाफ़त ठट्टो जो क़याम अमल में आंदो आहे। चूंडियल बाडी जे मेंबरनि आयल पाकिस्तान ज़िंदाबाद मूवमेंट जी पूरी टीम जा थोरा मञा।